अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभिनी दोस्तन के मुझे तरफ़ा अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातुहू। उम्मीद है त सभी दोस्त खुशी खैरियत सां हूंदा। तव्हां सभिनी दोस्तन के गुज़ारिश आहे त असांजे चैनल सना सरकार जी के सब्सक्राइब कंदा। जीअं त दुरूद पाक जूं कई फ़ज़ीलतूं आहिनि। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो त जेको बि शख़्स मूं ते जुमे जे ॾिहाड़े 200 भेरा दुरूद पाक पढ़ंदो आहे त अल्लाह तबारक व तआला उन जे 200 साल जा गुनाह माफ़ फरमाए छॾींदो आहे। हूअं बि त दुरूद पाक जो कई फ़ज़ीलतूं आहिनि। हज़रत मुहम्मद अरबी सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि वसल्लम इरशाद फरमायो त जेकॾहिं कंहिं इंसान ते का मुसीबत अचे त उहो मूं ते दुरूद पढ़े। जेकॾहिं कंहिं इंसान ते का तकलीफ़ दरोपेश अचे त उहो मूं ते दुरूद पढ़े। उन दुरूद पढ़ण सां उन जूं मुश्किलातूं ऐं तकलीफ़ूं दूर थी वेंदियूं आहिनि। त असांखे बि खपे त मिठे मिठे मक्की मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ंदा रहूं। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम।